दुनिया ऐं आख़िरत। इंसान जी सभ खां वॾी तलब कहिड़ी आहे? इहा ई त हुनखे ख़ुशियुनि सां भरियल हिकु ज़िंदगी हासिल थी वञे। इहो ई हर ज़माने में हर माण्हूअ जो सभ खां वॾो ख़्वाबु रहियो आहे। हर माण्हू इन तमन्ना खे खणी जीए थो, पर हर माण्हू इन तमन्ना जी तकमील खां सवाइ मरी थो वञे। सॼा फ़लसफ़ा, सभु नज़रिया, तमामु इंसानी कोशिशूं इन हिकिड़ीअ शइ जे चौगिर्द घुमनि थियूं, पर अॼु जो इंसान न फ़िक्री तौर ते इन खे दरियाफ़्त करे सघियो, न अमली तौर ते इन मंज़िल ताईं पहुचण में कामयाब थी सघियो। इन नाकामीअ जी वजह सिर्फ़ हिकु आहे। सभई माण्हू पंहिंजे ख़्वाब जी ताबीर इन मौजूदा दुनिया में हासिल करणु चाहिनि था, पर हज़ारनि सालनि जे तजर्बे सिर्फ़ इन शइ खे साबित कयो आहे त मौजूदा दुनिया इन आरज़ुअनि जी तकमील लाइ नाकाफ़ी आहे। मौजूदा दुनिया जी महदूदियत, मौजूदा दुनिया जी इंसानी आज़ादीअ जो ग़लत इस्तेमाल इंतहाई फ़ैसिला कुन तौर ते इन में माने आहे त मौजूदा दुनिया इंसानी ख़्वाबनि जी ताबीर बणिजी सघे। असां ज़िंदगीअ खे कामयाब बनाइण जी तरफ़ अञा सफ़र करे ई रहिया हुजूं था त असांखे मौत अची थी वञे। असां मशीनी तरक़ियूं वजूद में आणियूं था, पर सनती मसइला पैदा थी सॼी तरक़ीअ खे बेमाना था बणाए छॾीनि। असां बेपनाह क़ुर्बानियूं करे हिकु सियासी निज़ाम खे वजूद में आणियूं था, पर इक़्तिदार जी कुर्सीअ ते वेठल उन्हनि जो बिगाड़ अमलनि उनखे बेनतीजा बणाए थो छॾे। असां पंहिंजी पसंदि जे मुताबिक़ ज़िंदगी बनाइण जी कोशिश करियूं था, पर ॿियनि इंसाननि जो बोज़, हसद, घमंड ज़ाहिर थी असांखे उन में उलझाए थो छॾे। असां पंहिंजे आशियाने खे पाण पंहिंजी अखियुनि सां टुटंदे ॾिसी हिन दुनिया मां हलिया था वञूं। इहे मुसलसिल तजर्बा साबित कनि था त असांजे ख़्वाबनि जी दुनिया मौजूदा ज़मीनी हालात में नथी बणिजी सघे। इन लाइ ॿी दुनिया ऐं ॿिया हालात दरकार आहिनि। माण्हूअ जूं तमन्नाऊं बजाए ख़ुदि हिकु हक़ीक़ी इंसानी तलब आहिनि, पर उन तलब जी तकमील जी जॻह मौत खां पोइ अचण वारी दुनिया आहे, न कि मौत खां पहिरीं या मौजूदा दुनिया। इहा ई वाहिद शइ आहे जेका असांजी ज़िंदगीअ खे बामाना बणाए थी। इन खां पोइ मौजूदा दुनिया जद्दोजहद जी दुनिया बणिजो वञे ऐं अॻी दुनिया उन जद्दोजहद जो अंजाम हासिल करण जी दुनिया। उन खां पोइ माण्हू पंहिंजी मंज़िल खे हासिल थो करे वठे, जंहिं ॾे हू मुतमिन थी वधी सघे। मौजूदा दुनिया खे मंज़िल सम्झण जी सूरत में माण्हू बिलाख़िर मायूस ऐं इंतिशार ज़हनी खां सवाइ ॿियो किथे बि नथो पुॼे। जॾहिं त आख़िरत जी दुनिया मंज़िल सम्झण जो अक़ीदो हुन जे साम्हूं अबदी सुकून जो दरवाज़ो खोले थो छॾे। हिकु अहिड़ी दुनिया जिते विञाइण खां सवाइ कुझु न हुजे, उते उहो ई नज़रियो सही थी सघे थो जेको विञाइण खां पोइ हासिल करण जो राज़ ॿुधाए रहियो हुजे।